फेसबुक ते अखबार में पढ़ो पिया इतने जुल्म लगो पियो वही तो हॉस्पिटल उते दवा कोने उते डॉक्टर कोने तो वो उते गुर्दे जी कोने उते ईसीजी जी सहूलत कोने तो माण्हू वञनि केॾा बिल्कुल का ज़िलो नंढड़ को मेहरबानी करे मते ॿुधायो असां सभु सीटूं था खटूं था पर उनजे रिज़ल्ट में जेका असांखे शइ मिले थी असीं शर्मिंदा आहियूं कि असां जवानियूं भुटनि जो क़बरूं हिननि लाइ कोन ठहियूं कि हिते ब्यूरोक्रेट अचे ख़राब पटी थी वञे चेयरमैन साहब असीं अॼु वाइदो था करियूं जे असांजे एसपी मंशा जे खिलाफ एक्शन न कयूं त पीपुल्स पार्टी जो ई उहिदेदार ज़िले जो डिप्टी जनरल सेक्रेटरी इन एसपी के खिलाफ बिल्कुल मुकदमा कंहिं पढ़ंदो ऐं दुनिया ॾिसंदी असीं विझण वारा न आहियूं उहिदनि जी बि असांखे ज़रूरत न आहे उहिदा असां कई छॾियलु 43 साल में असां हिन पार्टी लाइ जेलूं सठियूं आहिनि इहे सही सेंटर में असां गाड़ा जी कुटिजा आहियूं ॿियनि खे कहिड़ो दुख आहे ॿिया आहिनि हेलीकॉप्टर में पार्टी में असीं हेलीकॉप्टर वारा न आहियूं असीं ओरिएंट जायूं असांखे दुख थो थिए कि असांजी क़यादत जेको आहे सो छा क़ुर्बानी ॾिनियूं पूरो ख़ानदान पाए छॾियो तारीख़ जे अंदरि मिनिस्टर साहब ॿिनि नसलुनि जूं क़ुर्बानियूं आहिनि हिकिड़ी इमामनि जूं क़ुर्बानियूं आहिनि दीन ते ऐं ॿी क़ुर्बानी भुटनि जी आहे जंहिंजी नसल पुसी वई जमहूरियत जे लाइ अॼु जमहूरियत इहा आहे कि ग़रीब माण्हू पंहिंजो सेल्फ सर्टिफिकेट कोन थो रखी सघे ग़रीब माण्हू प्लाट जो पंहिंजी दाख़िला कोन थो रखाए सघे पैसनि खां सवाइ नाजाइज़ कमु त हिते पैसनि खां थिए थो पर जाइज़ कमु जे लाइ हिते पैसे ई पैसा खपनि महिरबानी करे कुझु ऑफिसरनि खे चओ हुडा ते रहम करे नबाम ते रहम करियो वाराबंदी जॾहिं हिते सैलाब पियो हलियो त हिते वाराबंदी हुई ज़मीनदार तबाह थी वियो आहे मिलुनि वारा रेट कोन था ॾियनि आख़िर केसि ताईं इहो सिस्टम हलंदो असां भुटनि खां वफ़ादारी करियूं अवां मिनिस्टर जो अलाह खे इज़त ॾियऊं क़यादत गए भिपका कुझु हाल ते रहम करियो ऐं मंशा खतम कराए बैंक आहे असांजी फुरूं टे मोटरसाइकिलूं हिकिड़ी जाइ तां फुरूं एतिरियूं हिन ज़िले में थियूं आहिनि तारीख़ में कॾहिं कोन थियूं असां पूरी ज़िंदगी सियासत में रहिया आहियूं पर हिते फुरूं चोरियूं सोनारनि जूं चोरियूं मोटरसाइकिल जूं फुरूं मोटरसाइकिल चोरियूं वरण जे लाइ 2 वरनि जूं 50 खपनि महिरबानी करो कुझु इंसानियत थोरो करो जीअं भुटो ये जेके सर पॉइंट आहे उन्होंने रेस किया तो मां फैक्ट्स फिगर ताईं ॿुधाईंदो वञा त इन 11 महीननि में मोर देन 850 850 एफआईआर में असां मंशा ते दर्ज कयूं आहिनि जंहिंमें गुटको छालिया ऐं केजीज़ में रिकवरी तव्हां ॾिसंदो त मोर देन 70 to 80,000 केजीज़ में असांजी रिकवरी थी आहे हिननि 850 जेके एफआईआर आहिनि उन्हनि में अक्यूज़ जो फिगर तव्हां ॾिसंदो दैट इज़ 930 तो पूरे साल में सर प्रीवियस ईयर्स खां हिन साल जी जेका परफॉर्मेंस असांजी बहितर रही आहे जो था ॿुधाए त कुझु चोरियूं मोटरसाइकिलूं आहिनि इंसिडेंट थिया आहिनि सर रिकवर बि थिया आहिनि गैंग बस्ट बि थिया आहिनि आइडेंटिफिकेशन परेड बि असां हुनजी कराई आहे बाक़ी फर्दर जेका कोई इशूज़ आहिनि कोई मोटरसाइकिल पेंडिंग उहो ॾिसी करे उहो रिज़ॉल्व कराए वठंदासीं सर सही मां ॿुधायां मंशा खुली पियो मां ॿुधायां कानून में ग़रीब लॻाए थो साथी जी माना वॾी शाद करे पियो अवां जो जबारी शख़्स ते खुला सभिनी गुटका हले पियो सीधा ॻाल्हि कनि डीलर सां मीटिंग कनि ऑफिसरनि खां सर तव्हांजो सवाल थी वियो आहे साईं जवाब ॾिनो आहे आज़ाद जो टाइम आहे इन खां पोइ कंटिन्यू कयूं था ॾह बाबति कोन थियूं आहिनि असांजे कई चोरी थियूं आहिनि इहा ॻाल्हि ग़लति आहे